दे साईं जो पुटु घोट कुआर समेत जन समेत पाणीअ में बुॾी वियो। घोट जूं चाचूं मरी वयूं, मासियूं मरी वयूं, नानियूं पुठियूं सभु मरी वयूं। इहा निभागी बची कीअं? सभु मायूं मरी वयूं, इहा मानस बची हुयसि। मां तव्हां खां पुछां थो, घोट सां मां गॾु न हूंदी? वरी हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि बि एॾो फारिग हुयो। हिकिड़ी टुबी हई, ॿी टुबी हई, टे टुबी हई, 70 टुबियूं हई, अञा ताईं ॿेड़ो न निकितो। 71 हई, तॾहिं बि न निकितो। जन महिल 72 दफ़ो जो डिगी टुबी हई त जन समेत दोलन शरनाइन बाजन बेसन लाडन ऐं सेरन समेत ॿेड़ो ॿाहिरि निकिरी आयो त मुशरिकनि जा जलसे में नारा लॻी विया, हक़ दस्तगीर। उन्हनि दोल वारनि मगवारनि खे बि हया न आयो जो 12 महीना पाणे में ॿुढा थिया, वरी जो निकिता त वरी बि साॻा दोल साॻियूं शरनायूं। माइन खे बि लज नथी जो 12 महीना पाणीअ में ॿुॾियूं पयूं, वरी जो हज़रत महबूब सुभानी कढनि त वरी बि साॻा लाॾा साॻा सहरा। बिना सां ॿुधण वारनि खे हया थो अचे, हिननि बयान करण वारनि जाथे वेंदई ताथे चढ़ अल्लाह ॿोड़ियो, वरी पीरा न पीर ॿोड़ो तारियो। जिथे किथे आगा, जिथे किथे अल्लाह खां ॾाढो थी वियो। ॿुढड़ीअ जो ॿेड़ो मञो था कोन था मञो? कहिड़ो ॿेड़ो? अल्लाह ॿोड़ियो, वरी पीरा न पीर तारियो त जी मन अल्लाह खां ॾाढो आहे। ये मुफ्ती अब्दुल रहीम कूड़ हणंदो आहे, हाफ़िज़ अली अकबर कूड़ हणंदो आहे, मौलाना हाजी मोहम्मद इदरीस ग़लत ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि। काथे क़ुरान में लिखियल आहे? अंधनि खां पुछो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि क़ुरान जे नाज़िल थियण खां पोइ 600 साल पोइ आयो। घणा 100 साल साईं? हाणे जेको 600 साल पोइ आयो न करामत करे ॾेखारी, ॿेड़ो तरियो करामत सां। अलाह वारनि जी करामत हक़ आहे, चओ अलाह वारनि जी करामत। हाणे उहो क़ुरान में त वाक़ियो हुजे सुलेमान नबी जो उन ज़माने में अलाह नबी खां अॻे हा वाक़िया आया, यूनुस नबी जो, सालेह अलैहिस्सलाम जो वाक़िया त उहे ईंदा जेके क़ुरान जे ज़माने में हुया। क़ुरान खां पोइ जेको वाक़ियो थिए उहो क़ुरान में छो हुजे, पर क़ुरान जे ख़िलाफ़ कोन्हे। अलाह पाक जे वलियनि खे ताक़त आहे। चओ अल्लाह जे वलियनि खे ताक़त। हाणे मां क़ुरान शरीफ़ जी तव्हांखे आयत ॿुधाए, उन खां बाद में गौसल आज़म जे बारे में तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे पक थिए। ॾिसो बाबा, मारींदो केरु आहे? भला वर जीआरींदो केरु आहे? जेकॾहिं न को मां मारे को मोल खे जीआरियां, वाह बि चवंदा मारियो अलाह, वरी मुफ़्ती थो जीआरे। पर अंधनि खे इहा ख़बर कान्हे त क़ुरान थो फरमाए। अलाह ताला जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो, खुदा तबारक व तआला जल जलालहु मन वालू जो प्यारो नबी आ, चवे तो इन्नी उब्रिउल अकमह वल अबरसा व उहयल मौता बिइज़्निल्लाह। मां ईसा नबी के अल्लाह ताला इज़्न ॾिनो आहे, इजाज़त ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे, अता कयो आहे। छा कंदो आहियां? जेकॾहिं माउ जे पेटा को भली अंधो ॼमे, मां वटि वठी अचो त हथ लॻायांसि अखियूं अखियुनि जहिड़ियूं। जेकॾहिं को कोढ़ी आहे, कोढ़ीअ खे वठी अचो, डॉक्टर ला इलाज करे कोढ़ जो इलाज न कर, मां वटि वठी अचो त मां हुनखे हथ लॻायां त कोढ़ छॾे वञेसि। इहा बि ॻाल्हि सोली आहे। व उहयल मौता बिइज़्निल्लाह। मां ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे इजाज़त सां मुअन खे बि जीरो कंदो आहियां। क़ुरान खे मञो था यार? ॾाढे चओ। अञा ॿी ॻाल्हि, अन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहैअत तैर फअनफुख़ु फ़ीहि फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह। मुंहिंजा साहदार शयूं केरु पैदा कंदो आहे? ॾाढे चओ त मां ॿुधां, साहदार शयूं केरु पैदा कंदो आहे? अल्लाह तो चवे मां ख़ालिक़ आहियां। केरु ख़ालिक़ आहे? पर क़ुरान तो चवे इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन, मां ईसा मिट्टीअ मां ख़ल्क़ींदो आहियां। छा कंदो आहियां? ख़ल्क़ींदो आहियां। छा कंदो आहियां?
जेको ख़ल्क़ींदो तंहिंखे छा चइबो? ख़ालिक़। हज़रत ईसा अलैहिस्सलाम निस्बत ख़ल्क़ण जी पाण नथो करे। अख़्लुक़ु लकुम मिन तीन, मां चीकी मिट्टी ॻोहे पिनोड़ो ठाहे उन मां पखी ठाहींदो आहियां। फ़अनफ़ुख़ु फ़ीहि, पोइ मां ईसा हुन में फूक ॾींदो आहियां। मुला चवंदा आहिनि पीर खां था फीणा रखायो, मौलवी खां था फीणो रखायो, दरवेशन खां था फीणा रखायो। अड़े फूकण में छा आहे? ओ मुला तोखे फूक न लॻी आहे, फूक लॻई हा त ईमान अची वञई हा। अल्लाह वारे जी तोखे फूक ई न लॻी आहे। ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो मां अनफ़ुख़ु, हुन में फूकींदो आहियां। पोइ छा थींदो आहे? क़ुरान थो चवे फ़यकून तैरम बिइज़्निल्लाह, पोइ अल्लाह जे इजाज़त जेका मूंखे मिलियल आहे उन सां उहो पिनोड़ो पखी थी उॾाणो हलियो वेंदो आहे। मालूम थियो त अल्लाह जा बाना, चओ अल्लाह जा बाना अल्लाह जे इज़्न सां मुआब जियारींदा आहिनि। मुआब अल्लाह जा बाना अल्लाह जे इज़्न सां मिट्टीअ मां जहिड़ा पखी बि ठाहींदा आहिनि। चओ ठाहींदा आहिनि बाबा। पोइ जे अल्लाह जो बानो मोह जियारींदो आहे, क़ुरान थो चवे मिट्टीअ मां पैदा कंदो आहे। अल्लाह जो क़ुरान थो चवे अल्लाह जे इज़्न सां कंदा आहिनि। त गौसल आज़म जीलानी बि ॿुढड़ीअ जो बेड़ो दुआ सां तारियो। तूं थो चवीं अलाह ॿोड़ियो, पीरान पीर कीअं तारियो। मां थो चवां त अलाह मारियो। हज़रत ईसा कीअं जीआरियो? चवंदो हुयो अल्लाह जे नबीअ जो मोजज़ो आहे। अड़े चंडरा जे नबीअ जो मोजज़ो आहे त हू मुंहिंजे मुर्शिद जी करामत आहे। अल्लाह जो नबी जो मोजज़ो बि हक़ आहे। चो अल्लाह जे नबी जो मोजज़ो बि ॾाढो। चो नबीअ जो मोजज़ो त अल्लाह ताला जे वलीअ जी करामत बि हक़ आहे। गौसल आज़म जीलानी ख़ुदा जी दरबार में दुआ घुरी, मां ये सद कया मुल्क तेरा बगदाद है। चो सुभान अल्लाह। किथे पई सद करे? परे खां। मुल्क तेरा बगदाद है, आमण कम शिताब है, या अब्दुल कादिर जीलानी, या गौसल आज़म जीलानी। हसन हुसैन दा पोतरा ही विच हुजूर खड़ोता ही, ऐब मुरीदा धोता ही, या अब्दुल कादिर जीलानी, या गौसल आज़म जीलानी। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आहे। पाण फरमाइनि था जेकॾहिं मुंहिंजो मुरीद मूंखे सॾु करे भली उहो सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सज लहण वारी जाइ ते हुजां, सॾणु कमु मुरीद जो आहे त पहुचणु कमु मां पीरान पीर जो आहे। ओ पीरान पीर मुल्ला था चवनि त कोन ॿुधंदो आहे, कीअं ॿुधंदो आहे? पीरान पीर चवे थो अंधनि खे चओ त हदीस पढ़ो, कुन तो समाहुल लज़ी यसमाउ बिही। अल्लाह जो वाइदो आहे, बुखारी शरीफ़ में हदीस आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मां पंहिंजे प्यारनि वलियनि जा कन थींदो आहे जंहिंसां वली ॿुधंदा आहिनि। वकुलतु बसरहुल लज़ी युबसिरु बिही, ऐं मां पंहिंजनि प्यारनि वलियनि जूं अखियूं थींदो आहे जंहिंसां हू ॾिसंदा आहिनि। वयदहुल रब ताला फरमाए थो मां रब करीम पंहिंजे वलियनि जा हथ थींदो आहे जंहिंसां पकड़ींदा आहिनि। उहे वली मुंहिंजे ज़ात में फना थी वेंदा आहिनि, शुक्र फिक्र करे इबादत गुज़ार बणबा आहिनि। पोइ मां रब हुननि ते राज़ी थी पवंदो आहियां। पेरनि खां वठी करे मथे ताईं बाने जी ताक़त कुदरत जे तरफ़ खां अची वेंदी आहे। अल्लाह पाक खे मोह जियारण जी ताक़त आहे या न आहे? ॾाढे चओ भला अल्लाह से साल जो मोह जियारींदो? कुरान पाक में मई युहयल इज़ाम वहिय रमीम। काफ़र चवंदा हा ओ मुहम्मद करीम मुआ केर जियारींदो जेके ॻरी हॾा थी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब खे फरमाए मुंहिंजा हबीब चवेनि त उहो ई जियारींदो जंहिं पहिरें ॾींहुं पैदा कया हा, उहो ई जियारींदो जंहिं
पहिरें ॾींहुं पैदा कया हा ओ रब करीम करोड़नि सालनि जा हॾा क़यामत में जीआरींदो उन रब खे का वॾी ॻाल्हि कान्हे 12 महीननि जी रिवायत आहे 12 सालनि जी रिवायत आहे बुढ़ड़ीअ जो बेड़ो बुॾी थो वञे गौसल आज़म हथ थो खणे या इलाहुल आलमीन तो मूंखे पंहिंजे दरबार में महबूबियत जो मक़ाम ॾिनो आहे महबूब सुभानी सॼो जहान चवंदो आहे महबूब जी ॻाल्हि रद कान थींदी आहे मौला मुआ हॾा तूं जीआरींदो आहे मां अब्दुल कादिर मिंथ थो कयां मुंहिंजे मुरीदाणीअ जे बेड़े खे तार जा अल्लाह जे रहमत जो दरिया जोश में अची वियो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात पीरान पीर जी दुआ क़बूल करे बुढ़ड़ीअ जो बेड़ो तारे छॾियो हिकिड़े हंधि मूंखे मुंहिंजा अदा पने आकड़े में जेको जलसो हो मां इहा जो करामत ॿुधाई त मूंखे चिठी लिखियऊं चिठी में लिखियऊं मोल साहब अहिड़ा कूड़ न हणो मां चयो छो चई जेका माई ॼञ सां गॾु हुई उहा बेड़ो ई ॿुॾो त उहा कीअं बची जागो थाल नंढ अथव आहिनि वॾा बदमाश अब बेड़ो वियो त माई बि वई न उहा बची वरी कंहिंजो पई दुआऊं घुरे पोइ मां हुनखे मिसाल ॾिनो त गंजे खे चयो हुं गंजा माण्हुनि चयोसि ॻोठ वारनि ॾे ख़बर भला दुआ घुरऊं त तोखे वार ॼमनि या सॼो मुल्क गंजो थिए गंजे चयो त सॼो मुल्क गंजो थिए मां त गई आहियां मूं ते टोकूं कंदा मां बि पलांद वठां मुंहिंजो वहाबियो तव्हां आहियो उहे गंजा तव्हां था चओ त इहा बची छो पहिरीं ॻाल्हि आहे त टियों ज़रूरी कोन्हे त ॿेड़े वारा सभु ॿुॾनि जंहिंखे ख़ुदा बचाए त बचाईंदो आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त ॿेड़ी में अदा ॼञ में हिकिड़ी ॿेड़ी कान हुई हिकिड़ीअ में घोट कुंवार ऐं मौजादा मिट माइट हा उहो ॿेड़ो ॿुॾियो वरी ॿियो ॿेड़ो जंहिंमें माई ही उहो अलाह बचायो तूं थो चवीं गंजे वांगुरु सभु ॿुॾनि हिकिड़ो ख़ुदा ॿोड़ियो ॿियो बचायो ऐं इन्हीअ जे करे ख़ुदा माईअ खे बचायो त माण्हू अलाह जे कुदरत जा मुनकिर थी विया भली ॿेड़ो ॿुॾे माई बाॾाए अब्दुल कादिर जीलानी दुआ घुरे वरी मां जहिड़ो कया त माण्हुनि खे वेसो अचे त अलाह जीआरींदो बि आहे करामत जो ज़ुहूर थींदो ई एतबार ॼाणण लाइ छाजे लाइ बाबा ॾाढे जो छाजे लाइ ज़ाहिर थींदो आहे त अॻे खे उन ज़माने में जंहिं ज़माने में इहो वाक़ियो थियो हो हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में उन ज़माने में अंदरि माण्हुनि जो अक़ीदो इहो थी वियो माण्हू पके अक़ीदे आहे त केरु जीअंदो केरु मरंदो अल्लाह ताला असबाब पैदा कया त बुढ़ड़ी जो बेड़ो ॿुॾंदो इहा बुढ़ड़ी मुरीदाणी आहे सची पीरान पीर जी मुरीद हुजे त सचो हुजे